मलीर में गोठाणन पारां पाणीअ जी खोट खिलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। दरसाण छनो जे ॻोठ खमीसो ख़ान जोखियो जे रहवासियनि इमामदीन जोखियो, शहज़ाद अहमद जोखियो, हाकिम जोखियो ऐं ॿियनि पाणीअ जी खोट खिलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते एहतिजाज कंदड़नि सहाफ़िया ॾाढो ताईंदे चयो त पीपुल्स पार्टीअ जा वोटर आहियूं, पर अफ़सोस जो गुज़िरियल 8 सालनि खां असांजे ॻोठ में सिंध हुकूमत ऐं ज़िला काउंसिल कराची पारां का बि पाणीअ जी स्कीम न ॾिनी वई आहे। जंहिं करे असांजूं औरतूं 4 किलोमीटर ॾूरांहुनि इलाइक़नि में पंध करे पाणी भरे अचनि थियूं। हुननि चयो त ज़िला काउंसिल पाणीअ जी टैंकी जा 3 दफ़ा अलॻि-अलॻि टेंडर कराया आहिनि, पर उन जे बावजूदि स्कीम मुकमल न थी आहे। हुननि वधीक चयो त ज़िले मलीर में ही वाहिद ॻोठ आहे जंहिं में का बि बुनियादी सहूलियत न आहे। ॻोठाणनि तक जे एमएनए, एमपीए ऐं ज़िला काउंसिल कराचीअ जे चेयरमैन खां मुतालबो कयो त ॻोठ में जल्द पाणीअ जी वाटर सप्लाई लाइन ॾियण सां गॾु बुनियादी सहूलियतूं मुहैया कयूं वञनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk